शुक्र जी अहमियत। चार्ल्स रेक्टर एक अमरीकी साइंसदान है। हू ज़लज़ले जे माहिरीन मां सम्झो वञे थो। हुन एक मखसूस पैमानो दरियाफ़्त कयो आहे जेको दुनिया भर में ज़लज़ले जी पैदा करदा ताक़त खे मापण लाइ इस्तेमालु कयो वञे थो, जंहिंजो नालो रेक्टर स्केल रखियो वियो आहे। चार्ल्स रेक्टर कैलिफोर्निया जे इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी जे अधु सदी ताईं ज़लज़ले जो मुतालो कयो आहे। हुन चयो त मूंखां अक्सर माण्हू पुछनि था त ज़लज़ले जे ख़तरे खां बचण लाइ माण्हूअ खे केॾांहुं भॼणु खपे। कैलिफोर्निया में हुनजो जवाबु बिल्कुलु सादा आहे, उहो इहो त किथे बि न। अमरीका जी 48 रियासतनि में ज़लज़ले जो सभ खां घटि ख़तरो फ्लोरिडा ऐं उन जे साहिल टेक्सास में आहे। पर पोइ इहो सुवालु उथंदो त तूफ़ान जे बारे में उन्हनि जो छा ख़्यालु आहे। हक़ीक़त इहा आहे त हर इलाइक़े खे पंहिंजा ख़तरात हूंदा आहिनि। इन लाइ वाहिद बदल इहो आहे त माण्हू कंहिं ॿिए मक़ाम ते हलियो वञे ऐं कंहिं ॿिए ख़तरे खे गवारा करे। हिंदुस्तान टाइम्स 7 अक्टूबर 1980। माण्हूअ जो इहो मिज़ाज आहे त जेको उनखे मिलियल आहे हू उन खां मुतमिन कोन्हे ऐं जेको कुझु उनखे कोन्हे मिलियो उन जे पोयां डोड़ंदो रहे थो। इन मिज़ाज जो इहो नतीजो आहे त माण्हू ग़ैर मुतमिन ज़िंदगी गुज़ारे थो। हू बज़ाहिर ख़ुशि नसीब जंहिंखे माण्हू क़ाबिल रश्क सम्झनि था, हू बि अंदर खां एतिरो ई ग़ैर मुतमिन हुजे थो जेतिरो उहे माण्हू जेके उनखे रश्क जी नज़र सां ॾिसनि था। हर शख़्स खे का न का नेमत मिलियल आहे, पर जंहिंजे अंदरि शुक्र जी नफ़्सियात न हुजे हू ग़ैर हासिल शुदा नेमत ॾे मुतवजा रहे थो ऐं जेका नेमत हर वक़्तु उनखे हासिल आहे हू उनखे हक़ीर सम्झे थो। अहिड़े माण्हूअ जे अंदरि पंहिंजे ख़ुदा लाइ शुक्र जो जज़्बो कॾहिं बि नथो उभिरे। हू आहिनि उन शइ खां महरूम रहिजी थो वञे जंहिंखे हुन सभ खां वधीक पंहिंजे सीने में जंहिंजी परवरिश कई आहे। मौजूदा दुनिया ख़ुदा अहिड़ी तरह ठाही आहे हिते मुकमिल राहत कंहिं लाइ बि कान्हे। हिकु जोग्राफिया जो माण्हू उते जे मसइलनि खां घबराए कंहिं ॿिए जोग्राफिया में हलियो वञे त उते हुन ॿिए जोग्राफिया में पहुची उनखे मालूम थींदो त हिते बि मसइला आहिनि। अहिड़ीअ तरह घटि आमदनी वारे लाइ मसइला आहिनि त वधीक आमदनी वारे लाइ बि मसइला मौजूदु आहिनि। अगरि बेज़ोर माण्हू खे मसइला आहिनि त उन्हनि माण्हुनि खे बि मसइला आहिनि जेके ज़ोर क़ुवत हासिल करे चुका आहिनि। इम्तिहान जी हिन दुनिया में कंहिं माण्हू खे मसइलनि खां फ़ुर्सत कोन्हे। माण्हू खे खपे हू जिन मसइलनि जे दरमियान आहे उन्हनि खे गवारा करे छॾे ऐं पंहिंजे सफ़र खे जारी रखे। हुनजी तवजुहात जो मर्कज़ ख़ुदा जी रज़ा हासिल करणु हुजे, न कि मसाइलनि खां पाक ज़िंदगी जो मालिक बणिजणु, छो त उहा आख़िरत खां पहिरीं मुमकिन ई कोन्हे।